आम चूंडनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण अॼु खां शुरू थी वई आहे। नामज़दगी फारम जी छंड-छाण जो अमल अॼु खां 30 डिसंबर ताईं जारी रहंदो। 3 जनवरी ताईं फारम रद्द या मंज़ूर थियण जी सूरत में अपील दाख़िल कराए सघिबी। 10 जनवरी ताईं एतिराज़ ॿुधा वेंदा। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि 12 जनवरी ताईं उम्मीदवार नामज़दगी कागज़ वापसि वठी सघंदा। 13 जनवरी ते उम्मीदवारनि खे चूंड निशान अलाट कया वेंदा। सॼे मुल्क में 8 फरवरी ते आम चूंडूं थींदियूं। ॿिए तरफ़ इलेक्शन कमीशन नामज़दगी कागज़नि ते एतिराज़ ॿुधण लाइ ट्रिब्यूनल्स क़ाइमु कंदे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट जा 6 जज बतौर ट्रिब्यूनल जज तौरु उम्मीदवारनि जे एतिराज़नि ते ॿुधणियूं कंदा। पेशावर हाई कोर्ट जा 5 ऐं लाहौर हाई कोर्ट जा 9 जज बतौर ट्रिब्यूनल तौरु अपीलूं ॿुधंदा। इलेक्शन कमीशन मूजिबि इस्लामाबाद हाई कोर्ट जा 2 ऐं बलूचिस्तान हाई कोर्ट जा 2 जज बतौर ट्रिब्यूनल जज तौरु नामज़दगी फार्म ते दाख़िल करायल एतिराज़नि ते ॿुधणियूं कंदा।